नमस्कार, जय झूलेलाल। महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी जो ही पुरस्कार वितरण समारोह असां चर्चा करे रहिया आहियूं उन्हनि अवॉर्डीज़ सां जिन खे अॼु सरकार अवॉर्ड थी ॾिए। पुरस्कार वितरण समारोह पोइ 3 सालनि जो थी रहियो आहे। मूंसां गॾु आहिनि गीतकार गोविंदा जी। तव्हांजा लख लख थोड़ा तव्हांखे वाधायूं, तव्हांखे पुरस्कार मिली रहियो आहे। मुंहिंजो पहिरियों सवाल आहे कि कहिड़ी किताब ते तव्हांखे पुरस्कार मिली रहियो आहे, उनजे बारे में ज़रूरु दर्शक। मूंखे हिन वक़्तु दीदार रुबाईअ ते पुरस्कार मिली रहियो आहे। 2019 में भी मूंखे साहित्य अकादमी सम्मानित कयो आहियां मुसाफ़िर ते जी। ऐं मूंखे साहित्य अकादमी पारां जाम मुशाइरा वग़ैरह मिलिया आहिनि। गुज़िरियल 45 सालनि खां मां सेवाऊं ॾिनियूं आहिनि, जंहिंमें सिंधी, हिंदी, मराठी ऐं पंजाबी हिकु अधु गानो जी, ऐं उन खां पोइ ब्रिटिश भाषा में बि लिखंदो आहियां मां। वाह, तव्हां सिंधियत जी सुहिणी शेवा करे रहिया आहियो। ॿियनि भाषाउनि लाइ तव्हांजो प्यार आहे। तव्हांखे अवॉर्ड हासिल करे कीअं थो लॻे, ज़रूरु ॿुधायो। मस्तु, हिकदमि तमामु बहितरु। जेसिताईं मां जीअरो आहियां तन मन धन सां सिंधियत जी शेवा कंदो रहंदुमि। असां साईं दर इहा ई प्रार्थना था कयूं। महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकेडमी तव्हांखे वाधायूं थी ॾे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। नेक्स्ट अवार्ड है श्री गोविंद नारायण दास रेलवानी। अॼु जेको अवार्ड इन्हनि खे मिली रहियो आहे दीदारे रुबाई हिन किताब जे लाइ इन्हनि खे मिली रहियो आहे। गीतकार गोविंदा जी खे 2019 में भी महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकादमी जे पारां काव्य पुरस्कार प्राप्त थियो हुयो ऐं केतिरनि ई संस्थाउनि जे पारां सम्मानित थिया आहिनि। 45 सालनि खां साहित्य जी सेवा में लॻो। गीतकार गोविंदा जी खोड़ महिरबानी, खोड़ महिरबानी। तव्हांजी ज़ोरदार तारीफ़। आशु बुझाइण आयो आहे दुनिया कृपाल, महर सबनी ते वसाई, महर सबनी ते वसाई, दुनिया प्रतिपाल। ओम जलाल, ओम जलाल, मुझा जोत निवारा झूलेलाल, मुझा पल्ले वारा झूलेलाल। मेरे सारे ब्राथा, ब्राथा मतलब भिड़ू, समझा? ज्यादा बोलने को आता नहीं। बाबा ने माइक दे दिया, डायलॉग नहीं दिए, मगर इतना जरूर बोलूंगा कि मैं गधा हूं क्योंकि मुझे संस्कृत नहीं आती। मैं सीखा नहीं, मैं अपनी बात कर रहा हूँ, किसी की बात नहीं कर रहा हूँ, किसी को जोड़ दे रहा। मुझे अक्ल नहीं है कि ये सारी बातें मुझे बचपन में सीख लेना चाहिए था। अभी भी देर नहीं है। अभी भी जैसे सुभाष जी ने बोला कि ये गाना जो है वो सुनकर कई लोग गाएंगे, उतना ही गा भी लिए तो बहुत हो गया। मतलब हम वर्ड्स तो समझने लग जाएंगे। जैसे ब्राथा बोलते हैं भाई, समझाना भिड़ू को, दोस्तों को, बस वो एक सीख, इतना भी सीख लिया, आगे सीखने का ये बोलते हैं ना, बीज डाल दिया, अभी झाड़ उगेगा। समझे भिड़ू? बाकी कुछ नहीं। एंजॉय योरसेल्फ दादा। झूलेलाल जिंदाबाद। दाड़ो सुठो है ना सर? जय झूलेलाल, जय झूलेलाल दादा, जय सब लोग जय। जय झूलेलाल। मैं महाराष्ट्र राज्य के सिंधी साहित्य अकेडमी के पूरी टीम को मुबारकबाद देना चाहता हूँ इस कार्यक्रम के लिए जहाँ मैं आया हूँ, और उन सभी पुरस्कार विजेता जितने हैं आप सबको मेरी बहुत बहुत ब्लेसिंग्स और मुबारक। और ईश्वर करे कि आप अपने सिंधी भाषा को अपने साहित्य के द्वारा और भी बढ़ाएं, उसकी प्रगति करें और पूरे दुनिया में उसकी महत्ता बताएं, और उस भाषा की जो साहित्य है उसके पीछे जो कहानियां हैं वो सबको बांटें। क्योंकि साहित्य जो होता है उसी से ही किसी का कल्चर पहचाना जाता है। और मुझे उम्मीद है और मैं विश्वास से कहता हूँ कि सिंधी साहित्य जो है अपने आप में बहुत एक रिच साहित्य है। भारत माता की जय। जय झूलेलाल। मैं महेश सुखरामानी जी और उनके टीम को बधाई देता हूं कि महाराष्ट्र सरकार की ओर से सांस्कृतिक कार्य विभाग के माध्यम से आज सिंधी साहित्य अकादमी के माध्यम से यहाँ पे साहित्य के क्षेत्र में अपने शब्द भंडार से साहित्य का जो वैभव बढ़ाते हैं, ऐसे महानुभाव लोगों का गौरव किया गया। मैं उन सभी सिंधी साहित्य के क्षेत्र में अपना योगदान देने वाले सभी आदरणीय साहित्यकार भाई और बहनों को मैं बधाइयां देता हूं। उनके हाथों से ऐसी ही भाषा की सेवा हो, साहित्य की सेवा हो,
ईश्वर उनको शक्ति दे, ऊर्जा दे, लंबी आयु दे, उत्तम आरोग्य दे। महेश सुखरामानी जी, आपको भी मैं बधाई देता हूं कि हमारे नजर से जो लोग अपने जीवन में जय झूलेलाल कहते हुए सिंधी समाज को मन के माध्यम से उनको ऊर्जा देने के लिए साहित्य का प्रस्तुतिकरण करते हैं, साहित्य का निर्माण करते हैं, शब्दों को जन्म देते हैं, जिससे हम अपने मानवीय जीवन को बहुत ज्यादा संपन्न करते हैं। ऐसे साहित्यकार भाई और बहनों, आपको कितनी भी बधाई दूं कम है। इस राज्य के मंत्री के नाते यही अपेक्षा करूंगा, आप आगे बढ़ो, सरकार आपके साथ है। जय झूलेलाल। सभिनी साहित्यकारनि खे, सभिनी लाइफ टाइम अचीवमेंट अवार्डनि खे ऐं सभिनी जेके कविताउनि बुक्स जेके लिखिया आहिनि उन्हनि खे मुंहिंजियूं लख लख करोड़ करोड़ वाधायूं। अॼु जे हिन अवार्ड प्रोग्राम में असांजे अवार्ड कमेटी मिली करे ऐं सभिनी सदस्यनि मिली करे जेको हिते गॾिजी करे असां इहो प्रोग्राम जी रूपरेखा ठाहीसीं, उन्हनि जो मां ॾाढो धन्यवाद कंदुमि। ऐं तव्हां सभु परिवार सहित आयो, उन लाइ बि तव्हांजो आभार। पर हिन प्रोग्राम खां पोइ मुंहिंजे मन में इहा आशा जगी आहे, मुंहिंजे मन में इहा सोच आहे या मुंहिंजी भावना आहे तव्हां लाइ हिकु शुभकामनाउनि सां गॾु मां तव्हांखां आशीर्वाद बि वठंदुमि त मां चाहींदुमि अहिड़ा प्रोग्राम, अहिड़ा महिला, अहिड़ा मताकड़ा अगरि मचनि त उन लाइ तव्हां अॻिते अची करे तव्हां पंहिंजी नई पीढ़ीअ लाइ, नई टहीअ लाइ तव्हां हिकिड़ी नई योजना ठाहे करे अकाडमी सां जुड़ो। असां गॾिजी करे तव्हांजे मार्गदर्शन में, तव्हांजे सहकार सां, तव्हांजे सहभाग सां असां हिन कम खे कीअं वधायूं, कीअं असां इन खे अॻिते वधाए करे पंहिंजी सिंधी भाषा, सिंधी कल्चर, सिंधियत ऐं पंहिंजी जेकी हिकिड़ी चइबी आहे मन जी भावना जेकी असां सभिनी साहित्यकारनि जे कूट कूट करे भरी आहे, जेको अथव भई उबाल, पर उहो सभु फिज़िकली तव्हां पंहिंजी टीम वधाए करे ॿियनि खे तव्हां उनखे उत्साहित करे पंहिंजो वरसो ॿियनि खे ॾेई करे इहो टीम अॻिते वधाए करे सॼे देश में इन ॻाल्हि खे तव्हां अॻिते वधाईंदो। इहा मुंहिंजी तव्हां मां अपेक्षा बि आहे, उमेद बि आहे। ऐं मुंहिंजी वरी तव्हां सभिनी खे शुभकामनाऊं। सभिनी खे जय झूलेलाल।